मुल्क के सच्चा थिया सोजर वोटन जे वर्क जो सायो कयो आहे सदर जतई सभिनी खे जबानो हथु खणी अञा अॻियां मेबर चईं की न मुड़ियो हाजी आचर चए कलोड़ो जंहिं भराया वञी पेपर चईं पाण ईंदा पोलिंग ते हिननि असांजी आहे ख़बर जंहिंमें हाजी करीम बस को कावड़जी पियो ॿधई पंहिंजा कमर ओचितो केराई अलहद ते रिंद खे ॾाढा करे डमर पोइ केराई असां कलोड़नि खे ॾिनई गांधड़नि खे कसर चईं मोटी आयासीं मोरे में ॾिनीसूं सीअड़ खे साथर पिरिया पुठी फ़र्क़ु पियो भई वॾेरे खामदने खे ख़बर 10-11 जो टेम थियो वरी कूड़नि जी कतर ओचितो अटकिजी पिया बछ कई हिकिड़े बांदर सोटी ऐं सूर्य ते बादशाह ते खणी था कनी उलर जंहिंमें लटा लीड़ूं करे चयूं ॿीनूं मुकुन जी बंदर इहो बेहण बाज़ी खणी वियो जंहिंजी जीअ में हा जंवर मुबे तो चढ़ियो हई पंहिंजा मकर मूसा खण चढ़ियो ॾेपारजन में छा मास्तर हवा चांजनि खे पंहिंजे ॻोठ में मारे विया ॾेपर चईं हाजी अहमद ख़ान सां शालनि पोखिया सर चढ़ियो ॾाहिरी ॼारई चेयरमैन खे चकर चढ़ियो जमाली हिकिड़े पचई पंजाबी आशा पर हिननि सां हिकिड़ी माई हुई चई माई वीचारी किरी पई जंहिंसां गद्दारी करे विया गबर जेके चढ़िया अथनि के छपर ते गाडर जेके किरिया अथनि वञी वता रस्ते जा कपर पोइ ईअं पिया विख खणनि ॼण हुननि खे था खाइनि मच्छर ॿियूं ॿोलियूं पुटियूं त वेझी न पई पइनि नज़र जे ॼणा अलाह जे नाले ते त मोचारा थियणा ॾियारे मच्छर हाणे हयात फ़क़ीर छा करे हली बाका वसाईंदई बर पोइ पीर पगारा सदर जो लाइ ॾोलाओ इन ॾे